साईं सब खां पहिरीं त असां साईं अतीक जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं जिन्हनि असांखे काफ़ी जेका असांजा मौजूदु उस्ताद आहिनि हुनजे थ्रू ऐं असांखे हिन लाइक़ु सम्झो ऐं दावत में शिरकत लाइ घुरायो। असां साईं जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं साईं अजरब जे तोहफ़े सां बि असांखे नवाज़ियो। ऐं ॿिए नंबर ते असां साईं नूर मोहम्मद जी शान में कुझु लफ़्ज़ चवणु चाहियो थे। साईं खे असां रिक्वेस्ट कई छो त साईं तारीफ़ इंट्रोडक्शन जे लाइक़ु साईं माशाअल्लाह हर माण्हू चङी तरह सुञाणे थो ऐं साईं जी जेके ख़िदमतूं आहिनि उहे तमामु जेके सीनियर असांजा उस्ताद आहिनि जिन्हनि जेके बि तारीफ़ूं कयूं ऐं असांजी साईं सां हिकु ई मुलाक़ात थी बदीन में कुझु ॾींहं पहिरीं। असां सर उमर समूह वारा असां सभु गॾु हुआसीं, सर मंज़ूर आरी सर त साईं खे असां उते ई ॾिठोसीं। काफ़ी असांखे माशाअल्लाह उते साईं जी जेका पर्सनैलिटी, साईं जो वे ऑफ टॉकिंग ऐं साईं जी जेका स्ट्रगल्स, हालांकि इहा हर माण्हू न करे सघंदो आहे, इहा तमामु घणी क़ाबिल तारीफ़ आहे साईं जी ऐं असांखे इहा तमामु घणी साईं वणी ऐं साईं जो जेको हुते रिस्पॉन्स हो असां लाइ उहो तमामु घणो हो। जीअं त असां हिकु न्यू अपॉइंटमेंट हुई असांजी, असांजे डेटाबेस जे हवाले सां काफ़ी इशूज़ हुआ ऐं सैलरी लीज़ जे हवाले सां, त साईं उमर जिन साईं वारनि खां टाइम वरितो, असांखे उन टाइम साईं टाइम ॾिनो बदीन ते डी ऑफिस तक असां सां गॾु हलिया। न त हालांकि जेको सर्विस खां रिटायर्ड हूंदो आहे उहो चवंदो आहे दिस इज़ नॉट डज़ंट मैटर, इहो असांजो हाणे मसइलो ई न आहे, असां हाणे रिटायर्ड थी विया आहियूं, ऑटोमेटिकली उहे माण्हू कट ऑफ करे छॾींदा आहिनि, साइड ते थी वेंदा आहिनि। पर साईं जो जेको इहो रिस्पॉन्स हो ऐं साईं जी जेका स्ट्रगल हुई इहा रियली अप्रिशिएटेड आहे ऐं तमामु घणो असांखे सुठो हुते टाइम साईं ॾिनो ऐं टीओ साहिब सां हुते बाक़ाइदा असांजे मसइले में हिन ऐं साईं मंज़ूर आरी साहिबु ऐं साईं पंहिंजो उमर समूह जिन्हनि असांजे लाइ वॾी कोशिशि कई ऐं असां इहा ई पार्टी आहे जेका पीटी एलिफ आहे जेका ऐं इन्हनि जे करे सदाईं क़ाइमु रहंदी इंशाअल्लाह। ऐं उस्ताद साहिबान जी